जय झूलेलाल। क्रिएटिव वुमन क्लब महिलाउनि जी अहिड़ी संस्था आहे जंहिंमें सेवा जे अनेक कार्जनि सां गॾु ॿियनि समाजनि जे विच में पंहिंजी सिंधियत ऐं संस्कृतीअ जी मिसाल क़ाइमु करण जो कमु करे थी, जंहिंजे लाइ अनेक भाषा भाषी महिलाउनि संस्था प्रमुख खे पाण सां गॾु करे पंहिंजी संस्कृति ऐं उन्हनि सभिनीनि जी संस्कृति खे गॾु करे त्योहार मल्हाईंदा आहिनि। त संस्था जी फाउंडर मेंबर श्रीमती सुनीता तीर्थानी, जेके हिन वक़्तु भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय उपाध्यक्ष भी आहिनि, उन्हनि खे वीचार आयो त असां सभिनी जी संस्कृतीअ खे अपनायूं था, पर असांजी संस्कृतीअ खे सभई कीअं ॼाणींदा। इन्हीअ जो हिन खां सुठो रस्तो छा थी सघंदो आहे त चेटीचंड महोत्सव ते सभिनी भेनरुनि मिली करे आम जनता जे लाइ चणा ऐं शरबत जी सेवा रखियनि, जंहिंमें सभई जातियुनि जूं भेनरियूं सेवा ॾिननि ऐं साईं झूलेलाल जन जे जनमोत्सव ते चेटीचंड खे खूब धूमधाम सां मल्हायनि। रिया कारड़ा, मनप्रीत कौर, सुधा शुक्ला, ज्योतिका शर्मा, सोनिया, कंचन छत्रीय, आशा सचदेव, बानी गोपलानी, सानिया फुलवानी, पूजा नारा, सविता ओछवानी, मनीषा बच्चानी, अंजू माटा ऐं अन्य भेनरियूं शामिल थियूं। ख़बर वणी आहे त लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।